अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं तव्हां साहिब? उम्मीद करियां थो तव्हां सभु खैरियत सां हूंदा। त दोस्तों नी ख़बर आहे त हाणे मुंहिंजा सब्सक्राइबर जेके आहिनि उहे 150 ते पहुचण वारा आहिनि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं पहिरियों जेके सब्सक्राइबर आहे उहे बिल्कुलु मतिलबु ब्रेक अची वई, बिल्कुलु 15-20 सब्सक्राइबर आहे, उन खां पोइ बसि। ऐं हाणे वरी जीअं 2-3 ॾींहं थिया आहिनि, उस्ताद मिठू कच्छी जो जीअं मूं वीडियो मोकिलियो उन ते तमामु सुठा व्यूज़ बि आया, लाइक बि आया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं थोराइतो आहियां मां तव्हांजो। ऐं तव्हां ईअं ई मूंसां मुहबत कंदा रहिजो। ऐं आऊं तव्हांखे उस्ताद मिठू कच्छी जो ख़ूबसूरत आवाज़ में मौलवी हाजी अमन वला जा गज़ल ऐं ईअं ई वॾनि फ़नकारनि जा कलाम तव्हांखे मोकिलींदो रहंदसि। ऐं दोस्तों जेके ईअं ख़ाली ॾिसी वीडियो तां गुज़री वेंदा आहिनि, ऐं उनखे गुज़ारिश कंदसि त मुंहिंजे वीडियो खे लाइक कनि ऐं सब्सक्राइब करणु न विसारनि। महिरबानी।